वनूर अजसादिना वनूर अरवाहिना वनूर हयातना वनूर ममातना वनूर अव्वलिना वनूर आखिरना वनूर ज़ाहिरना वनूर बातिनना वनूर यमीनना वनूर कुद्दामना वनूर इस्लामना वनूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, गुज़िरियल जुमन खां वठी अवां जे आॾो क़ुरान मजीद जी आयत सॻोरी जेका मूं तिलावत कई आहे, अॼोके जुमे ते बि उहा साॻी आयत सॻोरी मूं अवां जे आॾो तिलावत कई आहे। कुझु अवां अॻु में ॿुधो आहे ऐं कुझु अॼु तव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु करिणो आहे। दुआ कयो अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ऐं असां सभिनी खे अल्लाह ताला शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ख़बरदार, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ नाहे ऐं न वरी अल्लाह जा दोस्त ग़मगीन थींदा। इहा माना तव्हां बार बार ॿुधी आहे। तक़रीबन हर जुमे ते मां अव्हां जे आॾो इन माना खे ज़िक्र कंदो आहियां त जीअं तव्हां जे ज़हन में क़ुरान मजीद जे हिकिड़ी आयत जो बि तर्जुमो वेहिजी वियो त तव्हां जी असांजी इन में निजात आहे, भलाई आहे। क़ुरान पाक सम्झोसूं, ॿुधोसूं ऐं उन जे मफ़हूम खे दिलि में वेहारियोसूं त इहा बि असांजे लाइ गनीमत आहे। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू अमन वालहू पंहिंजनि दोस्तनि जे बारे में फरमायो आहे त अल्लाह जे दोस्तनि खे को ग़म हिन दुनिया में बि नाहे
ऐं अल्लाह जे दोस्तनि खे आख़िरत में बि ग़म कोन थींदो। प्यारा दोस्तो, अॻिते आयत आहे अल्लज़ीना आमनू वकानू यत्तकून। उहे अल्लाह जा दोस्त कहिड़ा आहिनि, केरु आहिनि? अल्लाह ताला उन्हनि जी पाण तारीफ़ करे थो, सिफ़त बयानु फ़रमाए थो। याने ईअं सम्झो त उन्हनि जी अल्लाह ताला निशानी ॿुधाए थो त अल्लाह जे वलीअ जी निशानी कहिड़ी हूंदी आहे। अल्लाह जो वली छाखे चइबो आहे? अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ीना आमनू वकानू यत्तकून। इहे उहे अल्लाह जा दोस्त आहिनि जन अल्लाह ते ईमान आंदो आहे ऐं जेके तक़वा जा साहिब आहिनि, मुत्तक़ी ऐं परहेज़गार बाना आहिनि, उन्हनि खे अल्लाह ताला पंहिंजो वली सॼो आहे। जन खे ख़ुदा ताला साहिबे तक़वा बनायो हुजे ऐं हुननि पंहिंजी ज़िंदगी सॼी तक़वा ऐं परहेज़गारी में गुज़ारी हुजे, पोइ त सम्झ में ॻाल्हि अचे थी वाक़ई ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून आहिनि। उनखे वाक़ई कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ न आहे ऐं वाक़ई उहे ग़मगीन कोन थींदा। छो त मुत्तक़िन ऐं परहेज़गार बाननि सां अल्लाह ताला जा क़ुरान मजीद में वाइदा थियल आहिनि। ऐं इन्नल्लाह ला युख़लिफ़ुल मिआद। रब करीम फरमाईंदो आहे त मां पंहिंजे वाइदे जी मुखालफ़त सुल कंदो आहियां। जेको मां वाइदो कंदो आहियां उहो वाइदो पाड़ींदो आहियां। पोइ अल्लाह पाक मुत्तक़िन जे लाइ वाइदा कया आहिनि। सॼो क़ुरान पाक मुत्तक़िन जे तारीफ़ में, सिफ़त में, सना में भरियो पियो आहे। ऐं मुत्तक़ी केरु आहिनि उन जे बारे में बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान मजीद में बयानु फरमायो आहे। दुरूद पढ़ त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। क़ुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुत्तक़िन जूं निशानियूं ॿुधायूं आहिनि। क़ुरान शरीफ़ जे ज़िमन में अल्लाह ताला फरमायो ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इरशाद फरमात ही क़ुरान मजीद मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। क़ुरान मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। कहिड़ा मुत्तक़ी? अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब। मुत्तक़ी उहे आहिनि जेके ग़ैब जे मथां ईमान आणींदा आहिनि। छाजे मथां? इते ग़ैब मां मुराद आहे ग़ाइब शयूं। ग़ैब मां मुराद छा आहे? ग़ाइब शयूं। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जे हबीब फरमायो आहे जन्नत हक़ आहे, जहन्नम हक़ आहे, पुल सरात उन दोज़ख जे मथां रखियल आहे, मीज़ान आहे, ताराज़ी तोरारे जे वास्ते रखी वेंदी। मलाइकहनि, हुरूहनि, कसूरूहनि, अवां जा दफ़्तर अल्लाह पाक जल जलालहु अमन वालो जे ज़ात बाबरकात वटि आहिनि। अवां जी तक़दीर मुक़द्दर में जो कुझु अल्लाह तबारक व तआला लिखी छॾियो आहे उहो थियणो आहे। ख़ैर हुजे, नफ़ो हुजे, नुक़सान हुजे, भलाई हुजे, चङाई हुजे, सभु रब पाक जे ज़ात बाबरकात जे तरफ़ां आहे। अल्लाह पाक मलाइक पैदा कया हुआ। अल्लाह पाक अॻियां नबी रवाना फरमाया हा। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा नबी अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख नबी कमो बेश गुज़री चुका। अॻियनि नबियनि ते अल्लाह किताब नाज़िल फरमाया। कंहिं ते तौरेत लथो, कंहिं ते इंजील लथो, कंहिं ते ज़बूर लथो, कंहिं ते सहीफ़ा लथा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सभु शयूं पंहिंजे हबीब खे ॿुधायूं आहिनि ऐं हबीब वरी असांखे ॿुधायूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो इहे सभु शयूं तव्हां खां ग़ाइब आहिनि। जन्नत ग़ाइब आहे,
जहन्नम गायबा, पुलसरात गायबा, मलाइक गायब हल, ॾिसूं असां कोन था पिया, हिसाब किताब थींदो असां खां गायबा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे युमिनून बिल गैब, मुत्तकी ऐं परहेज़गार उन बाने खे चइबो आहे, उहा उन जी निशानी आहे जेको मुत्तकी परहेज़गार न सभिनि अणॾिठनि शयुनि जे मथां, परपट वारनि शयुनि जे मथां, गाइब शयुनि जे मथां ईमान आणे छॾे। असांजे पाक रसूल चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अव्हांजे कुल्हनि जे मथां मलाइक वेठा आहिनि, इंसान जे मथे ते पटको आहे त बि बार थो करे, टोपी आहे त बि महसूस थिए थी, रूमाल रखबो त बि महसूस थिए थो। हेॾा सारा कदावर मलाइक दफ़्तर, कागज़, पेंसिलियूं, कलम, मसूं, कुपड़ियूं खयो वेठा आहिनि ऐं वेठा था लिखनि। बार त आहे कोन को, खमीस पायूं था त बि बार थिए थी। हाणे न को बेवकूफ़ चए मूंखे लॻनि ई कोन था मलाइक, इजो मूंखे हथ खे कोन लॻा, मलाइक कुल्हे ते वेठा आहिनि, बार आहे कोन। चइबो त हिनखे पंहिंजे अकुल जे मथां मुंहिंजा प्यारा दोस्त भरवसो आहे, मुहम्मद मिठे ते भरवसो न आहे, अल्लाह जे क़ुरान करीम जे मथां भरवसो न आहे। जॾहिं अल्लाह जे कलाम पाक फरमायो, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो असांखे ॾिसण में अचनि न अचनि, बार थिए न थिए, हथ लॻाइण सां महसूस थिए या न थिए, पर अल्लाह पाक जे हबीब ऐं अल्लाह पाक जल जलालहु अमन वालो फरमायो आहे, ईमान वारे जो कमु आहे त चवे आमन्ना व सद्दक़ना। मुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि अचे या न अचे, दिमाग़ जो ख़ालिक़ अल्लाह आहे, दिमाग़ खे पैदा करण वारो रब्बुल आलमीन आहे। पोइ जंहिं मुंहिंजो दिमाग़ पैदा कयो आहे उहो रब चवे थो, उन जो हबीब चवे थो, असांखे मञणो पवंदो त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी ॻाल्हि सची आहे। क़ब्र में वञण खां पोइ माण्हू जी हालत कहिड़ी थींदी आहे, फाटी पवंदो आहे। फ़िक़्ह जे किताबनि लिखियो आहे त जेकॾहिं माण्हू मरी वञे ऐं हुन जे मथां कंहिं सबब जे करे जनाज़ो नथो पढ़जी सघे, मुला न हथ आयो, को अहिड़ो इलाइक़ो आहे जंहिं जाइ ते जनाज़े पढ़ण वारो ई कोन्हे, अहिड़ा काफ़ी मिसाल थियनि था। या कंहिं सबब जे करे ईअं ज़ालिम हुनखे मारे पूरे हलिया विया, जनाज़ो त कोन थियो। किताब लिखनि था जेकॾहिं आहे गर्मीअ जी मुंद, सख़्त गर्मी जी मौसम आहे, त दफ़न थियण खां पोइ हिकिड़ो ॾींहुं ऐं हिकु राति, पाण जंहिंखे चवंदा आहियूं 8 पहर गुज़री वञनि ऐं ख़बर पए त बिना जनाज़े पूरजी वियो आहे, त महबूबनि करीमनि जे फरमान मुताबिक़, किताबनि जे लिखण मुताबिक़ 8 पहरनि में उन ते क़ब्र ते वञी जनाज़ो पढ़बो। छो त 8 पहरनि ताईं उहो सिजंदो फाटंदो न आहे। पर जे सर्दीअ जी मौसम आहे ऐं अहिड़े नमूने सां दफ़न थी वियो, ख़बर कान पई, 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री आहे, इन विच में पतो पइजी वियो त हुन जे क़ब्र जे मथां जनाज़ो वञी पढ़बो। छाजे करे त सर्दीअ जे मौसम में मैयत क़ब्र वारो 3 ॾींहंनि ताईं कोन फाटंदो आहे, सुजंदो न आहे। गर्मीअ में 1 ॾींहं खां 1 राति खां पोइ फाटी पवंदो आहे, सर्दीअ में 3 राति न 3 ॾींहंनि खां पोइ फाटी पवंदो आहे। जॾहिं उहो फाटी पियो त हाणे हुन जे मथां जनाज़े जी निमाज़ कान पढ़ी वेंदी आहे। त मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, क़ब्र जे अंदरि इंसानु वेंदो आहे, जिस्म ॻरी वेंदो आहे, हॾा थी वेंदा आहिनि, ख़तम थी वेंदो आहे, खल ॻरी वेंदी आहे, वार टिड़ी वेंदा आहिनि, जिस्म जे मथां जेका शइ हूंदी आहे सभु तंहिंजो हुलियो ई बदिलजी वेंदो आहे, हॾा वञी बाक़ी रहंदा आहिनि। हाणे इहो ॿीहर कीअं उथंदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो, महबूब पाक जे ज़माने में उन दौर में भी काफ़र चवंदा हा, मन युहयिल इज़ाम वहिय रमीम, ये हॾा ॻरी विया, वारी थी विया, ज़रा थी विया, ख़तम थी विया, इन्हनि खे केरु जियारींदो? अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो, कुल युहयिहल्लज़ी अंशाहा अव्वल मर्रहा। ओ मुंहिंजा प्यारा हबीब, तूं उन्हनि माण्हुनि खे चई ॿुधा जेके चवनि था कीअं उथंदो, कीअं जहिड़ो थींदो। उन्हनि खे चओ उहो ई उन्हनि खे जियारींदो जंहिं अल्लाह पहिरें भेरे उनखे पैदा फरमायो हुयो।
हाणे त तुंहिंजो जिस्म ठही गरियो आहे, इहो ॿीहर ठाहिणो त सवलो आहे, ॾिठल शइ ठाहिणो सवली आहे। हा या न? ॾिठल शइ, बाबा अहिड़ी मस्जिद ठाहे ॾे त कारीगर ठाहे वेंदो, बाबा अहिड़ी लठ ठाहे ॾे त ठाहे ॾींदो, पर अणॾिठी शइ ॾुखी ठाहिण आहे। अलाह ताला फरमाए थो तव्हां था चओ त केरु जीआरींदो, उहो ई जीआरींदो जॾहिं तव्हां कुझु न हुयो, उन तव्हांखे हयाती ॾिनी आहे। हाणे ॿीहर ओहिड़ो ठाहिण मां अलाह जे मथां ॾुखियो कोन्हे, तव्हांखे रुॻो कुन चवंदुसि थी पओ त तव्हां पाण ई पाण जहिड़ा थी पवंदो। माण्हू चवंदा न साईं, कालू या वैलना मम बासना मिन मरक़दना हाज़ा मा वअदर रहमान वसदक़ल मुरसलून। माण्हू जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदा त पंहिंजे क़ब्रुनि मां उथंदा, पर निकिरण वारे टाइम ते रड़ियूं कंदा, दाऊं कंदा, मम बासना मिन मरक़दना, कंहिं असांखे पंहिंजे आराम वारी जाइ तां उथारियो आहे। पोइ पाण ई पाण खे चवंदा हाज़ा मा वअदर रहमान वसदक़ल मुरसलून। अरे असां सां अलाह जा रसूल वाइदा करे विया हुआ, अलाह जा नबी चई विया हुआ अवां मरी वरी उथंदो। हाणे चवंदा यार पक हो ॾिहाड़ो अची वियो आहे जंहिंजो रसूलनि वाइदो कयो, हाणे त असांखे उथारियो वियो आहे, पर वयल वयल करे घोड़ा घोड़ा करे दाऊं दाऊं करे उथंदा। इन जे करे जो दुनिया में बेवफ़ाई कई हुयूं, अलाह जा अहकाम कोन मञा हुं, रब पाक खे यादि कोन कयूं हुं, दीनदारी हुननि में कान हुई, इस्लाम खां पुठी रहा, प्यारे नबीअ जे सुन्नतुनि खां पुठी रहा। हबीब जो सुन्नत कान वणंदी ही, नबीअ जो तरीक़ो कोन वणंदो हो, नफ़्स जा मुरीद हा, नफ़्स जे पुठियां लॻी पिया हा, आलिम ॿुधाईंदा हा, हक़ जो कलमो चवंदा हा, पर हिन कन मां ॿुधी कढी छॾींदा हा। हाणे चवंदा या वैलना, असांजे लाइ वैला मम बासना मिन मरक़दना, कंहिं असांखे उथारियो आहे असांजे आराम वारी जाइ तां। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, अल्लाह जे क़ुरान मां साबित आहे त वरी मरी क़ब्र में वञी उथणो बि आहे, इहो बि ग़ाइब शइ आहे, ॾिठल कान्हे का। मुमिन जो कमु आहे, मुतक़ीअ जो कमु आहे त हिन शइ जे मथां ईमान आणे। ईमान आहे, मरी उथबो त पोइ मुतक़ी परहेज़गार ईमान वारो उनखे अल्लाह ताला सॼो आहे। अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, तलवार खां सन्ही, तलवार खां तिखी, वार खां सन्ही, उहा पुलसरा जंहिंजे मथां हर हिक खे गुज़र करणो आहे। व इम मिनकुम इल्ला वारिदुहा व कान अला रब्बिका हतमम मक़दिया, जहन्नम जे मथां सभिनी खे गुज़रणो आहे। अल्लाह पाक जे हबीब फरमायो आहे त छा तां गुज़रणो आहे, तलवार खां तिखी आहे, वार खां सन्ही आहे, हज़ारनि सालनि जो पंधु आहे, 29 ऊंदाही राति खां वधीक अंधेरी राति आहे, उन तां बि लंघणो आहे। मोमिन मुस्लमान खे खपे त उन जे मथां ईमान आणे। हिकिड़ा माण्हू उन क़ब्र जे उन पुलसरा जे मथां पेर रखी किरी पवंदा, ॿिया 2-3 विखूं हली किरी पवंदा, ॿिया अध मां किरी पवंदा, हिकिड़ा त अहिड़ा हूंदा जो आख़िर में बाक़ी थोरो हिसो रहियो हूंदो, उतां किरी पवंदा। पर मुंहिंजा अदा के वरी अहिड़ा बि हूंदा जो पुलसरात जे मथां पेर रखंदा त दोज़ख मां दाहूं विझूं रड़ियूं कंदो जुज़िया मोमिन इन नूरक युतफ़ी नारी। ओ मुहम्मद मिठे जा सच्चा आशिक उम्मती, जल्दी जल्दी मां दोज़ख तां लॻे वञा, तो वारो नूर मुंहिंजे बाहि खे विसाए थो छॾे पियो। 3000 साल जो पंधु, वार खां सन्ही, तलवार खां तिखी, ऐं हेठां दोज़ख जी बाहि भड़का पई करे, ऐं उतां माण्हू दाहूं करे कोकला थींदा, सड़ंदा, अंगर वांगुरु किरंदा वञनि, पर उते मोमिन जो पेर रखबो वेंदो त दोज़ख खां दाहूं निकिरी वेंदी। छाजे करे त हुन जे सीने में मुहम्मदी नूर जी शमो ॿरी पए, हुन जे क़ल्ब जे अंदरि नबी पाक जी मोहब्बत ही, अल्लाह जे हबीब जे नूरानियत खे मञण वारो हो, जंहिंजे दिलि में नबीअ जो नूर हूंदो आहे, तंहिंतां जहन्नम जी बाहि ऐं पुलसरात हराम हूंदी आहे। उनखे ख़ुदा ताला सुकून ऐं आराम सां जन्नत ॾे रवानो कंदो आहे। दुरूद पढ़ंदो हल, बुलंद आवाज़ सां ॻाल्हि ॿुधंदो हल। वरी ॿियो दफ़ो सलात, अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला फरमायो हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब। हाणे ॾिसो त केतिरियूं शयूं ग़ैब आहिनि,
इन्ही जगह ते हिकिड़ो मसइलो ॿुधाया पोइ अॻिते हलूं था। सभिनी तफ़सीर लिखियो आहे, सभिनी त हिते ग़ैब मां मुराद आख़िरत आहे, ग़ैब मां मुराद पुलसरात आहे, ग़ैब मां मुराद जहन्नम आहे, ग़ैब मां मुराद जन्नत आहे, ग़ैब मां मुराद अॻियां नबी हन, उन्हनि जा किताब हन, मलाइक हन, इहे सभु शयूं ग़ैब हन। अल्लाह ताला फरमाए थो त मोमिन उनखे चइबो आहे, मुत्तकी उनखे चइबो आहे जो सभिनी ग़ाइब शयुनि ते ईमान आणे। अल्लाह छा सॼो आहे हिनखे चओ ग़ैब, ॾाढे जो छा सॼो आहे युमिनून बिल ग़ैब। हाणे मां तव्हां खां पुछां थो त मोमिन त रुॻो भरवसो कंदो आहे, इन्हनि शयुनि ते मोमिन छा कंदो आहे? बस ॾिठल त कान्हेव न। अवां मां कंहिंजी ॾिठल हुजे त खणी हथ मथे खणे न, ईमान आहे, ॾिठल कान्हे। पर भला मां तव्हां खां पुछां थो, असांजी ॾिठल कान्हे, भरवसो आहे। ओ मुस्लमान मोमिन, पंहिंजे नबीअ ते कलमे भरण वारा, अल्लाह जे घर में वेहण वारा, जुमे जी नमाज़ पढ़ण वारा, मां तोखां पुछां थो, तुंहिंजो मुंहिंजो भरवसो आहे भला इन्हनि सभिनी शयुनि जो असांजे नबीअ खे इल्मु हुयो या न? अॻियां चओ था, पासे वारा कोन था चओ, पक न आहे वजह, हेॾां वारा भला नबी करीम जी ज़ात बाबरकात खे असांखे त आहे भरवसो। जे चइबो आहे रहिस तूं चवे थो यार तुंहिंजे ॻाल्हि ते भरवसो आहे, तूं कूड़ जहिड़ो माण्हू न आहे, तो ते भरवसो आहे। हाणे इहा ॻाल्हि ॿी आहे, भरवसो असांखे आहे, पर अल्लाह जे नबीअ खे इन जो इल्मु हुयो या न? मसइलो त साफ़ लॻो पियो आहे। जॾहिं इन्हनि शयुनि जो नबी खे इल्मु आहे ऐं इहे शयूं छा आहिनि? चओ ग़ैब। पोइ नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे या न आहे? पोइ कीअं था चवनि त नबी खे ग़ैब जो इल्मु न आहे? अरे होॾो चवीं थो त युमिनून बिल ग़ैब, मुत्तकी उनखे चइबो आहे जंहिंजे लाइ क़ुर थो चवे त मुत्तकी ग़ैब ते ईमान आणींदो आहे। ऐं इहे ग़ैब कहिड़ियूं शयूं आहिनि जिन ते असांखे भरवसो आहे, ऐं जिन शयुनि ते असांखे भरवसो आहे उन्हनि शयुनि जो असांजे नबी खे इल्मु आहे। पोइ जे इल्मु आहे त मञणो पवंदो त मुस्तफ़ा खे ख़ुदा ग़ैब जो इल्मु ॾिनो, मुस्तफ़ा खे ख़ुदा ग़ैब जो इल्मु। सलात पढ़ते ॿुध, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, अल्लाह ताला फरमायो युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून अस्सलात। ॿी निशानी मुत्तकीअ जी, छो त मुत्तकी आहे वली, वली आहे मुत्तकी, सम्झो था न था? ईअं सम्झो त वली छा आहे? चओ मुत्तकी। मुत्तकी छा आहे? वली। चओ बा वली छा आहे? मुत्तकी। मुत्तकी छा आहे? इहे पाण में लाज़िम मलज़ूम आहिनि। जेको वली आहे सो मुत्तकी आहे, जेको मुत्तकी आहे उहो वली आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुत्तकी छा कंदा आहिनि? ग़ैब ते ईमान आणींदा आहिनि। व युक़ीमून अस्सलात, ऐं मुत्तकी नमाज़ क़ाइम कंदा आहिनि। छा कंदा आहिनि? मालूम थियो त वली नमाज़ी हूंदो आहे। वली बेनमाज़ी, जेको नमाज़ न पढ़े पीर सॾाए बे वली न आहे। नमाज़ नथो पढ़े भली मुंहिंजा अदा सैयद सॾाए वली न आहे। नमाज़ नथो पढ़े अल्लाह पाण खे बुज़ुर्ग सॾाए उहो वली नथो थी सघे। अल्लाह ताला फरमाए व युक़ीमून अस्सलात। क़ुरान जो बि कमाल आहे, अल्लाह जो कलाम ईअं कोन थो चए वयुसल्लून अस्सलात। रब ईअं चवे हा त मुत्तकी उनखे चइबो आहे जेको नमाज़ पढ़ंदो आहे। नमाज़ पढ़ंदो न, हिकिड़ो आहे नमाज़ पढ़ंदड़,
ॿियो आहे निमाज़ खे क़ाइमु रखंदड़। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। पाण निमाज़ी आहियूं, पाण जेके तव्हां सूधा मूं सूधा, इहे हूं अठड़िया। अठड़िया सम्झो था? अठे ॾिहाड़े अस्सलाम वालेकुम, बाक़ी छंछर छुट्टी, आचर छुट्टी, सूमर छुट्टी, सूमर अंगारो, अरबा खम्स, पर जुमे जे सुबुह वारी बि छुट्टी। जुमो पढ़ंदासीं, वरी जुमे जी टे पहरी बि छुट्टी। इहे थियासीं अठड़िया। छा थिए ज़्यादा छा हुयऊं पाण? अठड़िया। ॿिया वरी 360 ॾिया। उहे वरी कीअं ख़बर अथव? वरी ईद वारे ॾिहाड़े भलोड़ अजरक गिचीअ में मोली खां बि अॻे पारी सफ़ में वेठा हूंदा। वरी 12 महीना छुट्टी ईद ते ईंदा। पर मां थो चवां शुक्र आहे इन अठड़ियनि खे बि शाबस आहे, इन 360 ॾियनि खे बि शाबस आहे। हिकिड़ा त अहिड़ा आहिनि जेके सॼी ज़िंदगी ओलह किरिया बि कोन्हनि। धिको आयो हुजेनि, ईअं मुंहं भर भला ओलह किरी पिया हुजनि त भली शुक्र आहे भला सिजदो त कोन कयो अथसीं, किरी पियासीं। न न, अलाह शल अहिड़नि खां बचाए। ऐं मुंहिंजा अदा, निमाज़ पढ़णु ॿी ॻाल्हि आहे, निमाज़ क़ाइमु करणु ॿी ॻाल्हि आहे। पाण निमाज़ पढ़ूं था, का महिल ॿे पहरी वई, टे पहरी वई, सांझी वई, फजर वयो, परवाह न आहे। पाण निमाज़ पढ़ूं था पर क़ाइमु नथा कयूं। क़ाइमु निमाज़ उहो कंदो आहे जो सारी ज़िंदगी गुज़री वञे, हिकिड़ी निमाज़ बि क़ज़ा न थिएसि। अल्लाह ताला फरमायो आहे युक़ीमून अस्सलात, मुत्तक़ी परहेज़गार माना उहे आहिनि जेके अल्लाह पाक जल जलालु अमर वालू जी निमाज़ खे क़ाइमु कंदा आहिनि। ॿे पहरी त पढ़ंदा आहिनि, टे पहरी त पढ़ंदा आहिनि, सोमाणी त पढ़ंदा आहिनि, फजर मग़रिब त पढ़ंदा आहिनि, पर नफ़ली निमाज़ बि क़ज़ा कान थींदी आहे। सोहणो अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह सोमाणीअ जी निमाज़ पढ़ी वज़ू करे जो मुसल्ले ते बीहंदो आहे, सारी राति इबादत में गुज़ारींदो आहे, अल्लाह अल्लाह कंदो आहे, नफ़ल पढ़ंदो आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, तव्हां त फजर जी भांग अची वेंदी आहे। अब्दुल कादिर जीलानी न को सुम्हंदो आहे, न को वज़ू भॼंदो आहे। इन सोमाणी वारे वज़ूअ सां फजर जी निमाज़ 40 साल पढ़ंदो आहे। घणा साल साईं? 40 साल पढ़े। मुंहिंजा अदा आख़िर हिनखे निंड त प्यारी हूंदी, आराम जी बि ज़रूरत हूंदी, पर न, हुनखे ख़ुदा जे इबादत में अहिड़ो मज़ो ईंदो आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ, निंड प्यारी आहे, निंड आराम लाइ कबी आहे। मां हिकिड़े किताब में पढ़ियो आहे त इंसान कई क़िस्म जा थी गुज़रिया आहिनि, पर हिकिड़ा इंसान उहे बि आहिनि जंहिंखे अल्लाह जे इबादत में, अल्लाह जे ज़िक्र में एतिरो मज़ो ईंदो आहे जो दुनिया में अल्लाह पाक का बि अहिड़ी लज़ीज़ शइ कान ठाही आहे। हर माण्हू पंहिंजी पंहिंजे हिसाब सां लज़त हासिल कंदो आहे, पर अल्लाह जे वलीअ खे जेकॾहिं मज़ो ईंदो आहे त ख़ुदा जे ज़िक्र में ईंदो आहे। जंहिंमहिल अल्लाह जे ज़िक्र में मस्तु थी वेंदो आहे त ख़ुदा जे ज़िक्र जे मस्ती में हुनखे का ख़बर कान पवंदी आहे। असांजे ज़िले सखर जे शहर सखर में हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, सैयद ख़ैरुद्दीन शाह बादशाह जीलानी आहे। हज़रत पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जी औलाद आहे। दुरूद पढ़तो हुनजे हिकिड़े मुरीद जो वाक़ियो तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। वरी सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़।
मूंखे को वज़ीफ़ो ॾसियो, अबा फलाणो वज़ीफ़ो जी पढ़। ते काथे पढ़ां? अबा दरियाह सुको पियो आहे, दरियाह जे वञी तरे में वेह। रोड़ी खां सखर खां दरियाह वहंदो आहे। अॻे बेराज पुलियूं वग़ैरह दर कोन हा। गर्मी जी मुंद में पाणी हूंदो हो, सर्दी हूंदी हुई त पाणी वही वेंदो को, बसि वाटर जेतिरो हलंदो हो, ॿियो सॼो दड़ा ऐं वारियूं लॻो पियो हूंदो। उन फ़क़ीर सैयद ख़ैरुद्दीन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जे ख़लीफ़े उन दरियाह जे ॿेट ते वेही मुराक़बो करे ॿाहूं हेठि करे अलाह अलाह में शुरू थी वियो। हवा छूट पई लॻे। बुज़ुर्ग खे हफ़्तो गुज़री वियो, 2 हफ़्ता गुज़री विया, 3 हफ़्ता गुज़री विया, महीनो गुज़री वियो। उहा दरियाह जी तेज़ हवा वारी वारी घुली घुली सॼे जिस्म जे मथां वरी वही बुज़ुर्ग मुराक़बो कयो वेठो आहे। मलफूज़ा शरीफ़ में हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त कई महीना गुज़री विया, बुज़ुर्ग जे दिमाग़ मां ज़हन मां बि ॻाल्हि निकिरी वई त ख़लीफ़ो मोकिलियो मलाए काथे आहे। 2 महीननि खां बाद में सैयद ख़ैरुद्दीन शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह खे ख़्याल आयो, भेड़ा मूं वारो ख़लीफ़ो, मूं हुनखे वज़ीफ़ो ॾसियो अलाए काॾे वियो। माण्हू खे चई बाबा ॻोल्हियो, चइसि का ख़बर कान्हे। अवां चयोसि त दरियाह जे ॿेट में वञी अलाह अलाह कजां। हज़रत पाण उतां उथियो आहे, पंहिंजी घोड़ी ते चढ़ी ऐं घोड़ी खे चयो हल घोड़ी मूंखे पंहिंजो ख़लीफ़ो ॻोल्हे ॾे। इहा घोड़ी तो वारी कान ही, मूं वारी कान ही, इहा घोड़ी कंहिं वॾेरे जी कान ही। उन घोड़ीअ जे मथां चढ़ण वारो वक़्त जो गौस हो, जंहिं जानवर जे मथां अल्लाह जा वली सवारी कंदा आहिनि, उन जानवर जो बि मक़ाम ऐं मर्तबो वॾो हूंदो आहे। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हज़रत ख़ैरुद्दीन शाह जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह उन पंहिंजे घोड़ीअ खे दरिया में काए आयो आहे। हज़रत पीर साईं रोज़े वारा रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त उहा घोड़ी कमल हेॾे ड्रोड़े, कमल हेॾे ड्रोड़े, हलंदे हलंदे हिकिड़ी जाइ ते घोड़ी अची बीठी आहे। उन जाइ ते बि पंहिंजे अॻे पेर जे सुंभ सां ज़मीन खे खोटण लॻी आहे। हज़रत ख़ैरुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह लही पिया, घोड़ी खे परे करे फ़क़ीरनि खे चयूं वारी खे आस्ते आस्ते परे कयो, वारी खे आस्ते आस्ते पासे कयूं। मुंहिंजा प्यारा दोस्त, जेके 2-3 महीना वारी वरी वञे, कीअं जहिड़ो हूंदो, कीअं साह हूंदो, कहिड़े नमूने सां खुराक मिली, छा मिली। पर जंहिंमहिल हुनजो जिस्म जारी थियो, ज़ाहिर थियो आहे त हुन जे ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र जारी आहे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। जमल हुनजो जिस्म ज़ाहिर थियो तमल मुर्शिद मथां फरमाए थो, न तूं काबो, न तूं क़िबलो, न तो कीअं सुजूद। ओ अदा ख़लीफ़ा, तूं त काबो बि कोना, क़िबलो बि कोना, एतिरो तुंहिंजो वक़्तु सुजूद में कीअं गुज़रियो आहे। 2-2 महीना माण्हू कीअं बग़ैर ज़िक्र जे जहिड़ो रहंदो आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, पंहिंजे मुर्शिद जो हुन आवाज़ सुञातो आहे, पंहिंजे मुर्शिद खे जवाब थो ॾे, ओ मुंहिंजा सोना, न को काबो आहियां, न को क़िबलो आहियां, न को मां पाण सुजूद आहियां, पर मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम तो जो को मूंखे सबक़ ॾिनो आहे, उन सबक़ मुंहिंजो वजूद विञाए छॾियो आहे। उन वजूद विञाइण खां बाद में मूंखे ख़ुदा उहो वजूद अता फरमायो आहे। अॼु त 2 महीना तो मूंखे खोटियो आहे, पर क़यामत ताईं न खोटरी हा त जहिड़ो हुजां। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां हबीबन ते। इहे हन वयुक़ीमून सलात जो तफ़सीर अदा। छा आहिनि इहे? वयुक़ीमून सलात। अल्लाह ताला फरमाए थो त वली उनखे चइबो आहे जेको मुंहिंजी निमाज़ खे क़ाइमु कंदो आहे। छा कंदा आहिनि? निमाज़ खे क़ाइमु कंदा आहिनि। तव्हां सां अल्हम्दुलिल्लाह वलीअनि जे मञण वारा आहियो, तव्हांजो असांजो फ़र्ज़ु आहे तव्हां सां बि निमाज़ क़ाइमु कयो। अल्लाह जा 5 फ़र्ज़ पढ़ूं,
अल्लाह जा वलियत मगरब जे नमाज़ खां पोइ अवाबीन जा नफ़िल पढ़ंदा हुआ, फजर जे नमाज़ खां पोइ इशराक पढ़ंदा हुआ, आधी रात खां बाद में तहज्जुद पढ़ंदा हुआ। उन खां बाक़ी जेको टाइम गुज़रंदो हो उहो चवंदा हुआ जो दम गाफ़िल सो दम काफ़िर, जेका घड़ी गफ़लत में गुज़ारींदासीं उहा असांजी कुफ्र में गुज़रंदी। तंहिंजे करे दम दम सां पंहिंजे रब खे यादि कंदासीं। मुंहिंजा अदा जेकॾहिं असां एतिरो था करे सघूं त कम अज़ कम ख़ुदा जा फ़र्ज़ आहिनि 5 उहे अदा कयूं। उहे जेकॾहिं अदा कयासीं त बि अल्हम्दुलिल्लाह असांजे लाइ इहा गनीमत आहे, छो त असां खां तहज्जुद जी पुछा कान थींदी, इशराक जी पुछा कान थींदी, असां खां अवाबीन जे नफ़िल जी पुछा कान थींदी, बाक़ी ॿिए पहरीअ जी पुछा थींदी, टे पहरीअ जी पुछा थींदी, सांझीअ जी पुछा थींदी, सोमहणी फजर जी पुछा थींदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पुछंदो तॾहिं ख़बर आहे नमाज़ पढ़ी आई आहे न। दोज़खी जॾहिं दोज़ख में वेंदा पोइ विच ते पर्दो हूंदो। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमायो आहे पोइ विचां पर्दो जॾहिं खॼी वेंदो, माण्हू त हिक ॿिए जा सुञापरू हूंदा, दुनिया में हिक ॿिए सां वास्तो तालुक मिटियूं माइटियूं यारियूं आहिनि। पोइ दोज़खी दोज़ख में, जन्नती जन्नत में, पोइ दोज़खिन खे जन्नती ॾिसी चवंदा मा सलककुम फी सक़र, ओ यार तूं त कलमो बि भरींदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, तूं त रोज़े धणी जो मुरीद बि सॾाईंदे हैं, तूं त दस्तगीर पीरान पीर जो मुरीद बि सॾाईंदे हैं, तूं त फलाणे पीर सां वाबस्ता बि हुए, सुन्नी बि सॾाईंदो हुए, पर मा सलककुम फी सक़र, दोज़ख में कीअं पियो आहे, कंहिं शइ तोखे दोज़ख में आंदो आहे। कालू लम नकु मिनल मुसल्लीन, अल्लाह जो क़ुरान थो जवाब ॾे। उहे दोज़खी चवंदा यार हाओ कलमो बि भरींदोसि नमाज़ी कोन होसि, कलमो बि भरींदोसि पर नमाज़ जे वेझो कोन होसि, पीरनि फ़क़ीरनि खे मञींदोसि पर नमाज़ कोन पढ़ंदोसि, अहल सुन्नत जो सॾाईंदोसि पर नमाज़ कोन पढ़ंदोसि। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मूंखे दोज़ख में बेनमाज़ी हुजण जे करे मोकिलियो आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ दुआ करे छॾ ख़ुदा सभिनी मुस्लमाननि खे नमाज़ी बणाए छॾे। रोज़े माशर के जा गुदाज़ बवदे अव्वली पर सशे नमाज बवद। मुंहिंजा प्यारा दोस्त इहो शाइर न आहे बल्कि मुंहिंजे प्यारे नबी पाक जे हदीस पाक जो तर्जुमो आहे। ख़ुदा जे महबूब पाक फरमायो आहे त क़यामत जे ॾिहाड़े माण्हू जॾहिं पंहिंजे पघर में पिया ॿुॾंदा, नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो, उन टाइम ते जॾहिं पुछाणो शुरू थींदो त सभ खां अव्वल पुछाणो नमाज़ जो थींदो। सभ खां अव्वल जंहिं शइ जी पुछा थींदी उहा नमाज़ हूंदी। ऐं असां मुस्लमाननि नमाज़ खे बिल्कुलु घटि सम्झो आहे। एतिरे क़दुरु जो चऊं था ठहियो मिड़ई ख़ैर आदा पढ़ंदासीं, अलाह तौफ़ीक़ ॾींदो। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ नमाज़ी बणिजी पओ, नमाज़ सां प्यार कर, अल्लाह पाक जे अज़ाब खां पाण खे बचा। ख़ुदा ताला फरमायो आहे अक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन। मां रब तव्हांखे हुकुम थो फरमाया त नमाज़ पढ़जो, क़ाइम कजो नमाज़ खे, मुशरिक न थिजो, मता काफ़र थिया हो, मता मुशरिक थिया हो। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फतवा ॾींदा हुआ। पीरान पीर जी सभिनी खां सख़्तु फतवा आहे। हज़रत अब्दुल कादिर जीलानी फरमाईंदो आहे जेको नमाज़ नथो पढ़े सो काफ़र आहे, जेको नमाज़ नथो पढ़े उन जो जनाज़ो न पढ़बो। पीरान पीर फरमाए थो जेको नमाज़ नथो पढ़े उनखे मुस्लमाननि जे कब्रिस्तान में दफ़न न कबो। पीरान पीर फरमाए थो जेको नमाज़ नथो पढ़े तंहिंखे कपिड़नि में न वेड़बो, जीअं ढूंढ पूरबो आहे ईअं ढूंढ वांगुरु कीअं ॿाहिरि पूरबे, कंहिं मुस्लमान जे मुक़ाम में बि न पूरियो छा तो काफ़र ऐं मुस्लमान गॾु दफ़न कोन थींदा। हे पीरान पीर जी फतवा आहे। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी, जंहिंखे तव्हां असां पंहिंजो मुर्शिद मञूं था,
ऐं असांजो उन जे मथां भरवसो ऐं ईमान यकीन आहे त असांजो कामिल मुर्शिद आहे, सच थो फरमाए। उन पीर जी फतवा ॿुधजा, फरमाइनि था पिया ख़बरदार मां पुछड़ो थी त मां तोखे ॿुधाए थो छॾियां त निमाज़ी खे मां अब्दुल कादिर जीलानी मुस्लमान चवंदो आहियां, बेनिमाज़ीअ खे मां काफ़िर चवंदो आहियां। जेको निमाज़ नथो पढ़े सो मुंहिंजे तरीक़े में दफ़न जे लाइक़ ई कोन्हे को। हाणे इन मूं अंदाज़ो लॻाए त बेनिमाज़ीअ जे पुठियां भुलकार केतिरी आहे। वयुक़ीमून सलात, निमाज़ खे क़ाइमु कंदा हुआ। वाह वाह, जन निमाज़ क़ाइमु कई उन्हनि खे अल्लाह ताला वॾो मक़ाम अता फरमायो। सैयदना हज़रत अमीर माविया साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु तहज्जुद जी निमाज़ ते कोन उथियो, कज़ा थियुसि, सुबह जो रुनो, अल्लाह तहज्जुद कज़ा थियो। हालांकि तहज्जुद फर्ज़ कोन्हे, नफ़ली निमाज़ आहे। रोई 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 सॼो ॾियारो बेहाल गुज़ारे, ॿी रात थी आहे, रात जो बिस्तरे ते सुतो पियो आहे। जंहिंमहिल तहज्जुद जो टाइम थियो, हिकिड़े माण्हू अची उनखे जाॻायो, ओ फलाणा उथी तहज्जुद पढ़। अदा जाॻो था, सम्झो था? हिकिड़े माण्हू अची ॿी रात उथी नमाज़ पढ़, तहज्जुद तो कज़ा थई। अखियूं माटे उथियो, यार तुंहिंजी महिरबानी, तूं त को भलो माण्हू आहे, मूंखे जाॻायो थी तहज्जुद जे लाइ। चई मां भलो माण्हू न आहियां, केरु आहियां? चई केर खे छा कंदे वञी तहज्जुद पढ़। चई मां तहज्जुद त पढ़ां थो, टाइम पियो आहे, पर वाक़िफ़ियत कराए, आहे किथां जो जवान, तूं त को भलो जन्नती थो ॾेखारजी। आधी रात जो पंहिंजी निंड फिटाए मूंखे जाॻायो थी त मां तहज्जुद जी निमाज़ पढ़ां। चवे थो यार मां तोसां चङाई कान कई आहे, मां तोसां बुराई कई आहे, मूंखे सुञाणी त पतो पवंदी। साईं ॿुधाए तूं केरु आहे? चई मां इब्लीस आहियां, इब्लीस शैतान आहियां, शैतान। ॿुधो थी? हाँ शैतान? चई हा। चए पोइ तुंहिंजो चंद्रा निमाज़ में छा? मूंखे जो निमाज़ लाइ जाॻायो थी, निमाज़ में छो आहे तुंहिंजो? चई मां तव्हांजो दुश्मन आहियां, इंसान जो दुश्मन आहियां, इंसान खां फ़ाइदो इंसान खे न ॾींदो आहियां। आदम जी औलाद सां मूंखे दुश्मनी आहे, आदम सां वेर आहे, उन जे बचनि सां बि वेर आहे। तंहिंजे करे हाणे ॻाल्हि ॿुधजां, कल्ह तुंहिंजो तहज्जुद कज़ा थियो हो, उन जे अफ़सोस में तूं रुनो आहे, एतिरो त रुनो आहे जो रब पाक जी ज़ात बाबरकात मलाइकनि खे हुकुम फरमायो आहे त मां अल्लाह जे इबादत जे शौक़ में तहज्जुद कज़ा थियण जे अफ़सोस में रुनो आहे। ओ मलाइको, इन जे दफ़्तर में 70 साल जा तहज्जुद लिखी छॾियो। घणा साल? ॾाढे त ॻाल्हि। मूंखे ॾाढो ॾुख थियो। वञ भेणा, बिना कमाई हेॾो नफ़ो मिलियुसि, हा बिना कमाई हेॾो फ़ाइदो मिलियुसि। हाणे अॼु बि रोए हा त वरी ॿिया 70 साल मिलई हा, वञे हा तो वारो नेकिन जो दफ़्तर भरबो, मुंहिंजो त खानो ख़राब थी वियो। तंहिंजे करे चयो मां त जाॻायां पोइ भला हिकिड़ो त नफ़िल तहज्जुद पढ़ंदे हिक जो सवाब मिलंदी, 70 साल वारो त कोन मिलंदी। मां तोसां भलाई कान कई आहे, मां तोसां दुश्मनी कई आहे। ओ अदा इहो थी वयुक़ीमून सलात जो तफ़सीर, जो निमाज़ क़ाइमु कनि ऐं अहिड़ी क़ाइमु करे ॾेखारनि जो अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे ज़ात बाबरकात जे इबादत में हुनखे इस्तग़राक़ी सूरत अची वञे। अहिड़ा बि अल्लाह जा बाना गुज़रिया आहिनि जेके निमाज़ पढ़ंदा हुआ, निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे निमाज़ में जो बीहंदा हुआ ॿेपहरी जे निमाज़ में, त ॿेपहरी वई, टेपहरी वई, सोमाणीअ थी वई, ख़बर कान पई रकात में बीठा आहिनि त बीठा आहिनि। इस्तग़राक़ जी हालत। ख़ुदा जे इबादत में एतिरा महवई मुस्तग़रक़ थी वेंदा हुआ जो उनखे का ख़बर कान पवंदी हुई। ऐं मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरालवी रहमतुल्लाह अलैह जे लाइ मां पढ़ियो आहे किताब में,
उहे नमाज़ तमाम तकड़ी पढ़ंदा हा। अल्लाह अकबर करे ईअं अहिड़ी तकड़ी पढ़ंदा हा जो को पढ़ी न सघे। माण्हू चवंदा हा साईं ॾियो ख़बर अवां एतिरी तकड़ी नमाज़ छो था पढ़ो? पाण फरमाईंदा जंहिं महिल मां अल्लाह अकबर करे बीहंदो आहियां त ख़ुदा जो दीदार मुंहिंजे साम्हूं हूंदो आहे। पोइ ख़ुदा जे दीदार जी एतिरी गर्मी हूंदी आहे जो मुंहिंजे बर्दाश्त खां कमु चढ़ी वेंदो आहे। मां चवंदो आहियां त जल्दी जल्दी नमाज़ खां पूरो कयां त जीअं मुंहिंजे जिस्म मां गर्मी ख़तम थी वञे। हज़रत ख्वाजा सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैह हर नमाज़ देर सां पढ़ंदा हा। ॿे पहरी बि देर सां, टे पहरी बि देर सां, मगरब भी लेट सां, सोमानी भी लेट सां, फजर भी बस जहिड़ो ज़रे घटि सिज उभरे। मौलवी हिकिड़े एतराज़ कयो अब्बा साईं बुज़ुर्ग नमाज़ देर सां छो था पढ़ो? हज़रत ख्वाजा साईं रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा अब्बा जेको टाइम देर थींदी आहे उन टाइम ते आउं ढगा चारण कोन वेंदो आहियां, उन टाइम ते बि यार जे दीदार में हूंदो आहियां। जेको टाइम गफ़लत वारो तूं सम्झे थो उन टाइम ते मां ढगा छोड़े कोन वेंदो आहियां। मतां ख़्यालु हुजे त ढगनि सां वियो आहियां। न न, हर बुज़ुर्ग जो पंहिंजो तरीक़ो आहे, हर बुज़ुर्ग जो पंहिंजो नमूनो आहे। पर अवां ॾिसंदो त को बि शरीयत खां ॿाहिरि न आहे, बेनमाज़ी न आहे, इस्लाम जे राह खां परे न आहे। सभु जा सभु जेके हुया से अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जे प्यारे हबीब हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जे पाक तरीक़े ते हलण वारा हा। इहे कोन हो जीअं असां चवंदा आहियूं त साईं मदन बि वली हो। कॾहिं कॾहिं तव्हां सां वेही कचहरियूं कंदा हो न कि साईं भिटाई साहब पे वज़ू कयो, पोइ मदन चयोसि मदन त शाह लतीफ़ छा थो करे? चई वज़ू थो कयां। वज़ू छाजे लाइ थो करे? बाबा पाकाई थो कयां। चई ईअं वरी पाकाई थोरी कबी आहे। चई कीअं कबी आहे? नार पे वढ़ो, नार ढगनि ते नेसर मां पाणी पे विड़ो। मदन चयो त हीअं पाकाई कबी आहे, हीअं हीअं बुक झले नेसर में ऐं वात में जो विधई त नेसर वारो पाणी वात मां, वात वारो पाणी वरी जहिड़ो हो तहिड़ो हेठां पियो निकिरे। चए हीअं अंदरि ओजार न त सॼो आंड्रा बूंड्रा ओझो सभु साफ़ थी वञे। तो रुगो बाहूं धोतियूं, हथ धोता। माण्हू वरी चवंदासीं भिटाई भिटाई आहे, पर मदन जी मंज़िल अञा मथे आहे। हाय प मुसलमान तुंहिंजे हाल ते अलाए किथे सिखियो आहे, अलाए कंहिं पढ़ायो थी। भिटाई साहब चवंदो आहे हर दम कनि हर नाम ऐं धोवन ॾिहाड़ी धोतिया मन न गॼाऊं मीम सां कूड़ा कनि कलाम। हाणे बिना मुहम्मद जाम कम न ईंदो को ॿियो। अबा जंहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह न चयो आहे, सच ॿुधाए त उहो मंज़िल ते पहुचंदो? मदन न हुजे, खणी मदन जो पीउ हुजे। ख़ुदा जो कसम आहे जेसीं ताईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई इस्लाम जो दर न खोलींदो, तालो न खुलंदो। केॾी मस्जिद भली हुजे, पखा हुजनि, मुसला हुजनि, पर ॿाहिरां तालो आयो पियो आहे, दर बंदि आहे, सॼी जमात ॿाहिरि हूंदी, अंदरि न अची सघंदो। अंदरि तॾहिं ईंदो जॾहिं दर खुलंदो। मुंहिंजा सोणा अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जे दीन जो दर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाढे चओ सल्लल्लाहु। कलमो नथो भरे, उन जी मंज़िल कूड़ी आहे, ग़लति आहे, ग़लति आहे, ग़लति आहे। मुंहिंजा सोणा जेकॾहिं को तोखे काफ़र, गैर मुस्लिम, बेदीन का बि करामत ॾेखारई, उहा करामत करामत न आहे, उनखे इस्तदराज चइबो आहे। अॻे जुमे ते मूंखां ॻाल्हि रहिजी वई हुई, मां अॼु तोखे ॿुधायां थो। हज़रत बायज़ीद बिस्तामी खां पुछो अथनि, हज़रत जुनैद बगदादी खां पुछो अथनि त वली छाखे चइबो आहे, वलीअ जी निशानी कहिड़ी हूंदी आहे? दुरूद पर त अल्लाह जे वलीअ जो क़ौल ॿुधायां। वरी मोहब्बत सां वरी ॿियो दफ़ो सलात। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम।
बायज़ीद बिस्तामी फरमायो आहे, जुनैद बगदादी फरमायो आहे त वलीअ जी निशानी आहे नबी पाक जी सुन्नत। ॾाढे ॻाल्हाया था छा? जे नबीअ जे सुन्नत ते पूरो आहे त इहो वली आहे, जे नबी जे सुन्नतुनि ते तरीक़े ते पूरो न आहे त इहो वली। माण्हू चयोसीं भला जे उॾामे त वली थी हुजे, उॾरी ॾेखारे। पाण फरमाइनि था जेकॾहिं उॾामण विलायत हुजे हा त कांव सभु वली हुजनि हा। अदा कांग बि उॾामनि था न, हे गिझूं गेरा बि उॾामनि था। पाण फरमाइनि था उॾामण करामत न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल इस्तिक़ामत फ़ौक़ल करामत, शरीयत पाक जे मथां मुस्तक़ीम रहणु, उन जे मथां अमल पैरा रहणु, इहा मुंहिंजा प्यारा दोस्त करामत खां वॾी ॻाल्हि आहे। जे वली हुजे नबी पाक जे तरीक़े ते पूरो आहे ऐं असांखे करामत ॾेखारे थो त उहा करामत हुन जी मञबी, पर मुंहिंजा दादे शरीयत जे ख़िलाफ़ आहे ऐं का करामत ॾेखारिजे त चइबो त शैतान हिन जो साथ ॾियो थो अचे। मुंहिंजा दा हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सभई जो रहमतुल्लाह अलैह जंहिंमहिल हिंदुस्तान में आयो आहे त हिंदुस्तान जे अजमेर शहर में हिकिड़ो हिंदू जोगी रहंदो हो जंहिंजो नालो हो जयपाल। छा नालो अदा? जयपाल। वॾो जादूगर हो। एतिरो त हुन जो जादूअ जो असर हो जो माण्हुनि खे चवंदो मूंखे खीरु ॾेई वञ। जेको खीरु हुनखे न ॾींदो हो त हुन जे जादूअ जो असर हुयो हुननि जे माल जे ओह मां रत वहंदी। जंहिं खीरु न ॾिनो उन जे बकरी मेह ढगे जे बुबनि मझां थणनि मां रत पई वहे। पोइ माण्हू मजबूर थींदा हुनखे खीरु ॾेई ईंदा। ऐं ॿियो हुन जो कमाल हो, जादूअ जे ज़ोर ते हिकिड़ो किश्तो ठारायईं। किश्तो सम्झो था? हे घणो करे फ़क़ीर बगरी में खणी हलंदा आहिनि, कारे रंग जो थींदो। उहो किश्ते खे चवंदो जा किश्ती, बसि ईअं जो चवंदो त उहो किश्तो पाण ई पाण शहर में वेंदो हो ऐं जादूअ जे ज़ोर ते हर घर मां मानी वठंदो हो। पोइ वरी ॿियो हुन में जादूअ जो कमाल अहिड़ो हो जो ॿोड़ बि उन में, खीर बि उन में, मानी बि उन में, चांवर बि उन में, सयूं बि उन में, हर शइ उन में विझंदा हुआ। उहो जादूअ जे ज़ोर ते उॾामी जंहिंमहिल जयपाल वटि अचे त हर शइ वरी धार। जागो था? सोचिजो, ज़रा सोचिजो। इहो जादू जो असर आहे। जंहिंमहिल ख़ुदा जो वली वियो तंहिंमहिल दग ते वेही रहियो आहे जेको जयपाल जो दग हो। शाम जो टाइम आहे, माण्हू पाण सां लोटा खीर जा खयो पिया वञनि। अल्लाह जे वलीअ चयो बा काॾे था वञो? चईं जोगीअ ॾे। छो? ॾिसे खीर न ॾींदा आहियूं त असांजे माल में बीमारी पवंदी आहे। अल्लाह जे वलीअ फरमायो अॼु मूंसां सौदो कयो सारी ज़िंदगी छुटी पवंदो। अॼु खीर मूंखे ॾियो, अव्हांजे माल खे बि बीमारी कान थींदी। माण्हुनि वेसाह करे खीर हज़रत साहब वटि जमा करायो। हुन जो खीर जो बंदि थी वियो त पुछा कयईं, ख़बर पई त मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी आयो आहे। उनखे चई मुंहिंजे किश्ते में कमाल आहे, सॼे शहर मां मानी वठी ईंदो आहे, मुख़्तलिफ़ ताम हुन में हूंदा ऐं हुन में कुझु बि गॾिबो कोन्हे, वरी ईंदो आहे त हर शइ धार हूंदी आहे। हज़रत साहब फरमायो तूं किश्तो मोकिल। हुन जादूअ जे ज़ोर ते किश्ते खे रवानो कयो आहे। किश्तो पाण ई पाण उॾामंदो वते। अल्लाह जे वलीअ पंहिंजे पेरनि मां जुती लाथी आहे। जुतीअ जो पादर लाहे जुतीअ खे चई हिन जो पीछो कर। जंहिं बि जाइ ते वञे घुरे ठका जो पादर थी वञे त किश्तो ऊंधो थी वञे। हाणे ख़ुदा जे जुती, ख़ुदा जे वलीअ जे जुती ऐं काफ़र जे किश्ते जी लड़ाई आहे। सिज लही वियो, हिकिड़ो दाणो बि हुनखे कोन पियो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पंहिंजी करामत जो ॾेखारी हिंदुस्तान जा परे परे खां माण्हू गॾु थींदा विया, अल्लाह जे वलीअ जे सोहबत में रहंदा विया।
खुदा जे वली नज़र एतिरी फरमाई, हिंदुस्तान जी तारीख़ लिखंदी आहे त 90 लख काफ़र मुस्लमान थी विया। घणा वली साईं? 90 लख काफ़र। असां 90 मुसलमान निमाज़ी नथा बणाए सघूं। जो 90 मुसलमान त ठहियो पर 9 ॼणनि ॾाढ़ी बि कान रखी आहे। चई 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 थका हूं, कुझु थोरी वधे थी वरी था हाणे कैंची हणोसि। यार मौली साहब त ठीकु चयो हो पर भई ठहे कान थी। ओड़े पाड़े वारा ताना था हणनि। ओ मुंहिंजा दोस्त, असां मौलवियुनि जो इहो हाल आहे जो 90 माण्हू मुस्लमान निमाज़ी नथा बणाए सघूं। ऐं अल्लाह जे वलीअ जी निगाह तां कुर्बान वञा। निगाहे वली में ये तासीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखे। अल्लाह जे वलीअ जी निगाह जो 90 लख काफ़र मुस्लमान बणिजी विया। और मुंहिंजा प्यारा दोस्त, छा असर हो? अल्लाह ताला फरमाईंदो आहे वयुक़ीमून अस्सलात। ये अल्लाह जा मुत्तक़ी परहेज़गार बाना वली उन्हनि खे चइबो आहे जेके निमाज़ क़ाइमु कंदा आहिनि। हुननि में ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पावर रखियो आहे जो ॿियनि जे मथां बि असरु थींदो आहे। दुआ फरमाए त ख़ुदा ताला असांखे वलीअनि जे सुञाणप जूं अखियूं नसीब फरमाए छॾे। सलाह शरीफ़ मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अॻिते बि निशानी आहे वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह ताला फरमाए थो त मुत्तक़ी परहेज़गार बाना वली उहे आहिनि जो वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। असां हुननि खे जो कुझु अता कंदा आहियूं, रिज़्क़ रोज़ी ॾींदा आहियूं, उहे अल्लाह जा वली अल्लाह पाक जे ॾिनल रिज़्क़ रोज़ीअ मां रब जे राह में ख़र्च कंदा आहिनि। अल्लाह जे वलीअनि जो मक़ाम इहो हूंदो आहे जो ख़ुदा जे वलीअनि जे दरवाज़े ते जेरा हूंदा हुआ त बि मख़लूक झुकंदी हुई, मानी नंगर खाईंदा हुआ। पर जे अल्लाह जा वली जहान छॾे वञनि था त बि वलीअनि जो नंगर जारी लॻो पियो आहे या नाहे? चवंदा हुन बाबा ॼाम साहब जी काती कान थी सुके। छो? ॼाम साहब खे त साल थी विया गुज़री वियो, पर माण्हू वञनि था नाले अल्लाह जे नियत ॼाम साहब जे बिस्मिल्लाह ॾाढे चओ। या ॼाम साहब छा चवंदा हो? जे चवंदा हो ॼाम ॾातार 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 त पोइ अथव हराम। पर जे चवंदा हो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर त पोइ आहे। मुला तव्हांखे झलींदा भली झलनि, मुलनि जो ख़ुदा कयो आहे खानो ख़राब। तव्हां जे करे हुननि जे तव्हां चवण ते न हलिजो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू मन वालहू इहा बि वलियनि जी करामत रखी आहे जो अहिड़े महांग जे दौर में बि औलिया अल्लाह जे दरबारनि ते रोज़ानो माण्हू फंडरूं कायो अचनि, अल्लाह जे राह में कुही ख़ुदा जे वलीअ जे रूह खे सवाब पहुचाईंदा आहिनि। जेरा हा त बि ख़ल्क़ नंगर खाईंदी हुई, पर जे गुज़ारे विया आहिनि त बि ख़ुदा जी ख़ल्क़ खे ख़ुदा रिज़्क़ रोज़ी अता फरमाए पियो। व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। रब चवंदो आहे त वलियनि मुत्तक़िन परहेज़गारनि जी इहा बि निशानी आहे जो अल्लाह पाक जे ॾिनल रिज़्क़ रोज़ीअ मां हो ख़र्च कंदा आहिनि। हाणे टाइम पूरो थी वियो आहे न त तोखे ॿुधायां हा त पीरान पीर जी सखावत केतिरी। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो ज़िक्र पियो हलियो न साईं, इहो ॿुधायां तोखे त गौसल आज़म जी सखावत जो छा आलम हो। अगरि हयाती आहे त इंशाअल्लाह वरी अॻिते अल्लाह ताला खां दुआ आहे शन ख़ुदा ताला तव्हां असांखे औलिया अल्लाह जी मोहब्बत नसीब फरमाए, औलिया अल्लाह जे सुञाणप जूं अखियूं अता फरमाए, औलिया अल्लाह जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे जन दोस्तनि सुन्नतनि पढ़ी आहे, सुन्नत पढ़ो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।